यार कूलिंग थी नथी एडी देर खां। अरे तू जो एसी तो हलाए पर सर्विस केला? सर्विस पप्पा हलाई किथे आ सॼो साल? लास्ट गर्मी में लाई, हाणे सिधो हाणे था हलायूं। त बेवकूफ़ सॼो साल बंद हुई, इन करे त चवां तो सर्विस लाए। मुंह में सॼी मिटी अचे छा? पढ़ियल लिखियल आ गवारा ऐं हिन गर्मियूं चालू ई नथी वेंदे, तुंहिंजी आत्मा जे चढ़ पे एसी हलण ते। वॾी रहीसी आ पापा, रही थी छाजी यार, एसी जा त पैसा भरिजी आहिनि न। तोखे ख़बर न आहे एसी हलाइण सां बिल घणो ईंदो आहे? पापा मूंखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, बिल असांखे मोकिलींदो केरु आहे? पर एसी असांजी पंहिंजी पैसा भरे वरिती आहे, पॉइंट असांजी आहे, घर असांजो आहे, असांजे घर मां थी एसी हले, पोइ असांखे ॿियो केरु थो मोकिले बिल? ऐं पोइ हुनमें ख़बर कीअं थी पए असांजे घर एसी हलंदी आहे? अरे मन तूं घणे साल जो? पापा ख़बर आहे मूंखे, मां हिन ॻाल्हियुनि लाइ नंढो आहियां, पर तॾहिं बि पुछां, नॉलेज लाइ तो पुछां न मां। तो चई नंढो आहियां, ॿार खे ख़बर आहिनि इहे ॻाल्हियूं। ये बिजली सरकार ॾींदी आहे असांखे, जेके टपड़ करे थो न, ये मोबाइलियूं, चार्जर, लैपटॉप, किथां था चार्ज थियनि, किथां थी अचे बिजली? तूं जेतिरी यूज़ करे उन हिसाब सां बिल ईंदो आहे, जेतिरो हुनखे मीटर में रीडिंग ॾेखारींदो ओतिरो बिल ईंदो तो वटि। ऐं जंहिं न भरियो त माना न भरींदे न, त लाइट वारा अची करे मोबाइल जो लॉक खोले चैट पढ़ंदे, सभु जेके तूं करे थो न सॼियूं सॼियूं चैटियूं ऐं लिकाए थो, शिरक थो भरे थी मोबाइल था खसियो तोखां, उहे अची चैटियूं पढ़ंदे बिल न भरींदे त। पप्पा यार मां सीरियस ॻाल्हि थो पुछां, तव्हां मज़ाक था उॾायो? मज़ाक ई थो उॾायां न, तो वांगुरु पैसा थोड़ी तो उॾायां तो माना। पप्पा त हमेशा चवंदा आहियो उॾायां तो माना छा थींदो पप्पा? मां थोड़ी टेरेस ते खणी ठपी खणी बीठो हूंदो आहियां, मथां पिटी कंदो आहियां पैसा ईअं। रड़ियूं करे न ॻाल्हाए, इहे रड़ करण सां सचो वक़्तु न थी वञे। तूं चए तो नथो उॾायां, काथां आयो चश्मो इहो? अरे पप्पा लेंसकार्ट आउटलेट खोलियो गोल मैदान ते, हेॾे टाइम खां वठणो हुयो। त लेंसकार्ट वारनि खे सपनो आयो या हिन छोकिरे खे खपे त दुकान खोली उल्हासनगर में? पप्पा ऑफर चालू हुई, हिक ते हिकु फ्री। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त वरितो, हिकु मां वरितो, ऐं फुल हिकदमि मशीन मेड आहे, ऑटोमेटिक रोबोट ठाहींदो आहे, ऐं पोइ डायरेक्ट होम डिलीवरी। अरे रोबोट ठाहे शाहरुख खान, तूं असांखां पुछो छा? पप्पा सुठी शइ हुई तॾहिं वरिती यार, ऐं हुननि खे ईअं बि स्कीम आहे की भई नथी सम्झ में अचे शइ त पैसा वापसि वठी वेंदो भली। हा वञ करे वापसि सुठी, पर मूंखे त वणी आहे न पप्पा, इहो ई आहे न उॾाइण। मूंखे वणी माना बसि, मुंहिंजो पीउ साम्हूं मरे थो, पर मुंहिंजे पीउ खे मरंदे ॾिसण में मज़ो थो अचे न। हा भली मरे, ईअं न। गिदला किथां आहे गिदला? पप्पा तव्हांखे अजीब न लॻंदो आहे कंहिं न कंहिं टॉपिक ते हर कंहिंजे घर कुझु न कुझु झगड़ो चालू ई आहे? अलाए अजीब अजीब टॉपिक ते, पर सभिनी घर में, नंढो हुजे वॾो हुजे, सभिनी घर कुझु न कुझु झगड़ो चालू ई आहे। परफेक्ट कोई आहे ई न। हिन में तूं पाण खे थो गणे की मूंखे थो गणे? अरे बिनी जी न, तूं मन पंहिंजे लाइ चओ, असां सभु परफेक्शन था कंदा आहियूं कमु, सुबुह टाइम सां उथणु, टाइम सां सुम्हणु, सभु नेम टेम ठहियल आहे असांजो। अरे पप्पा तव्हां ॻाल्हियूं ई ख़ाली इहे कंदा आहियो, राति जो जल्दी सुम्ह, सुबुह जल्दी उथ, सभु थी वेंदो हिकदमि। स्कूल में पप्पा ईअं ई कयो तव्हां, 10th जा बोर्ड चालू थियण वारा, लास्ट साल थी स्कूल जो, हिन खां पोइ ज़िंदगी में लहे थी, हे ख़ाली 5 महीना महिनत कर, 6 महीना महिनत कर। 10th खां पोइ 12th में तव्हां ईअं चयव, लास्ट 2-3 महीना थी, बोर्ड पूरो करे, 2-3 महीना महिनत करे, पोइ ज़िंदगी में मौज करणी आहे तोखे। 12th खां पोइ जंहिंमें डिग्री आई थी, ख़ाली 4 साल महिनत करणी आहे, हुन खां पोइ वेही करे खाईंदे, हिन खां पोइ ज़िंदगी चेंज थियण वारी आहे तुंहिंजी, हे ख़ाली 4 साल महिनत कर, अञा ताईं ज़िंदगी चेंज न थी आहे। मन मां कोई मिल गया जादू कान आहे, मथे ते हथ रखण में ज़िंदगी चेंज थींदी तुंहिंजी। पर तूं मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, तूं कई महिनत? हा त तो कहो जाई, हे चरियो पंहिंजे पाण खे कर, पढ़ाई करण जी महिनत ऐं डांडियूं वणी करे लोफरनि में घुमण जी महिनत में फ़र्क़ु ख़बर आहे असांखे? तोखे छा थो लॻे ख़बर न आहे? मां कुझु बि सॼो साल आवारा गर्दी ऐं पेपरनि जे नींहं में उथी करे 2-3 कलाक जेको पढ़ियो आहे तूं, हुनखे तूं महिनत थो चईं? हुनखे महिनत न कर्म भोगण चइबो आहे। अञा मां चवां किथे किथे महिनत कई आहे तूं? 2 मार्कूं 4 मार्कूं खणी करे जेके मैसेज था अचनि क्लासिस तां, उहे लिकी लिकी करे तूं डिलीट कया, हुनखे महिनत थो चईं तूं? अरे पप्पा न तूं कंहिंखे डोरापो ॾिनो? पप्पा डोरापा वारी छा जा? न बी तूं, हाणे मां तुंहिंजी सॼी हिस्ट्री थो कढां, ऐं हिन हिस्ट्री में तूं जेकी महिनतूं कयूं आहिनि न। अरे पप्पा यार सुभाणे मां तुंहिंजे कॉलेज थो हलां, चवां तो मुंहिंजे पुटु जाम महिनत कई आहे, पर हिनखे हिन फल न मिलियो आहे हिन महिनत जो। कढो रजिस्टर, घणा ॾींहं आयो आहे, घणा महिनतूं कयूं अथई, सभु ॾेखारियो मूंखे। हाणे सुभाणे तूं हल कॉलेज में, तोखे मां उघाड़ो करे तुंहिंजी ज़िंदगी थो चेंज कयां मां, तूं बि। अरे पप्पा न यार। Hey everyone, I hope तव्हांखे वीडियो वणी हूंदो। अगरि वणी हो त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कयो, सभिनी सां ज़रूर शेयर कजो। एंड मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, Lenskart store is now in Ulhasnagar and they have got craziest 1+1 offer and free ad checkout. तो ज़रूर अचो, ट्राई कयो and buy you just like me। तो न्यू वीडियो जल्दी ईंदी, तब तक मोबाइल टेक केयर, जय झूलेलाल।